मुंशी अकबर मां ॾिसां पियो त काफ़ी देर खां तूं मूं ॾे ॾिसी पियो मन ई मन में कुझु सोची पियो ॾे ख़बर छा ॻाल्हि आहे। ना हाजी साहब अहिड़ी त काई ॻाल्हि कान्हे का। मुंशी तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा तुंहिंजी ज़िंदगी जी का ख़्वाहिश आहे जेका तूं मूंखे नथो ॿुधाए सघीं। जे तुंहिंजे दिलि में का ख़्वाहिश हुजे त भले तूं मूंखे दिलि खोले ॿुधा बाबा। ना हाजी साहब असां मिस्किन आहियूं, असांजी भला कहिड़ियूं ख़्वाहिशूं। मुंशी तूं घबराए न बाबा, तूं मुंहिंजो बच्चो आहीं। तुंहिंजे दिलि में का बि ख़्वाहिश हुजे मूंखे बेहिजाब थी ॿुधाए। हाजी साहब तव्हांजा ठठ ठांगर, तव्हांजो महल माड़ी, तव्हांजा खाधा खुराकूं ॾिसी कॾहिं कॾहिं मुंहिंजे बि दिलि में ख़्वाहिश पैदा थींदी आहे। काश मूं वटि तव्हां जेतिरी न सही तव्हांजे मिल्कियत जे 10 हिसे जेतिरो बि जेकॾहिं मूं वटि दौलत हुजे त मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी सुकून सां गुज़रे, मुंहिंजा बच्चा बि ॾाढी ज़िंदगी सुकून सां गुज़ारी। गुस्ताखी माफ़ बाबा, कॾहिं कॾहिं इहा मुंहिंजी दिलि में ख़्वाहिश थींदी आहे, नाराज़ बि न थी। मुंशी अकबर मां जे तोखे पंहिंजी मिल्कियत मां अधु हिसो ॾेई छॾियां त पोइ न बाबा, मां एतिरो ख़ुशि नसीब किथे आहियां जो तव्हांजी मिल्कियत जो अधु हिसो मूंखे मिले। रमज़ान असगर काॾे निकिरी आयो? मां अॼु इहो ऐलान थो कयां, तव्हां ॿुधी छॾियो, मुंहिंजे मिल्कियत जो अधु हिसो मुंशी अकबर जे नाले कयो वञे। ॿियो ऐलान इहो थो कयां त अकबर मुंशीअ खे गोली हणी मारियो वञे। हाजी साहब इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। हिकु तरफ़ अधु मिल्कियत हुजण जो ऐलान था कयो, ॿी तरफ़ वरी गोली हणण जो हुकुम जारी कयो थो। इहो सभु कुझु छा आहे बाबा? जे मुंशी मुंहिंजे 3 सवालनि जा जवाब तूं ॻोल्हे आहीं त तोखे मां पंहिंजे मिल्कियत जो अधु हिसो लिखी ॾींदुसि। ऐं जे तो मुंहिंजे 3 सवालनि जा जवाब न ॾिना त तोखे गोली हणी मारियो वेंदो। सवाल? पर हाजी साहब कहिड़ा सवाल पुछंदो तव्हां? त पोइ ॿुध, मुंहिंजो पहिरियों सवाल हीउ आहे, इंसान जे ज़िंदगीअ जी वॾे में वॾी सचाई कहिड़ी आहे? सवाल नंबर 2, इंसान जे ज़िंदगीअ जो वॾे में वॾो धोखो कहिड़ो आहे? ऐं आख़िरी सवाल, कन खोले ॿुधी छॾ, इंसान जी ज़िंदगीअ जी वॾे में वॾी कमज़ोरी कहिड़ी आहे? हाणे वञ, तुंहिंजो वक़्तु शुरू थी वियो आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, मूंखे ॿिए जुमे ताईं मूंखे पंहिंजे 3 सवालनि जा जवाब ज़रूरु मिलंदा। ऐं जे न ॾिनई त तूं पाण खे मोल सम्झजा। अमीर थियण वारे उमेद खे जीअण वारा इंसान, वञ मुंहिंजे 3 सवालनि जा जवाब ॻोल्हे आ। हाजी साहब मां वञा थो। ही तव्हांजा दफ़्तर, ही हर शइ तव्हांखे मुबारक हुजनि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, इहो कॾहिं बि न सोचिजो त अकबर कोन मोटंदो। मां ईंदुसि ऐं ज़रूरु ईंदुसि। वञ मुंहिंजे 3 सवालनि जा जवाब ॻोल्हे अच।
मुंहिंजो बच्चो आहे तुंहिंजे दिलि में का बि ख़्वाहिश हुजे मूंखे बेहिजाब थी ॿुधाए मुंशी अकबर मां जे तोखे पंहिंजी मिल्कियत मां अधु हिसो ॾेई छॾियां त पोइ बाबा साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई। पुट कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ी ॻाल्हि लाइ तव्हां परेशान आहियो बाबा साईं जेकॾहिं मुंशी अकबर टिनि सवालनि जा जवाब खणी आयो त तव्हां हुनखे मिल्कियत जो अधु हिसो ॾेई छॾींदा। पहिरीं ॻाल्हि त बाबा हुनखे टिनि सवालनि जा जवाब मिलंदा ई कोन पर जे हू सवालनि जा जवाब खणी थो अचे त पोइ असांखे पंहिंजे वाइदे मुताबिक़ हुनखे मिल्कियत जी अधु ॾियणी पवंदी। बाबा साईं असांखे इन्हनि टिनि सवालनि जे जवाबनि जो कहिड़ो मक़सदु जो अधु मिल्कियत जो हिसो ॾेई छॾियूंसि। पुट तूं अञा ॿार आहीं आस्ते आस्ते सभु कुझु सम्झी वेंदे तव्हां बि बादशाह माण्हू आहियो। पुट मुंहिंजे इन टिनि सवालनि जो जवाबु जे इंसान खे सम्झ में अची वञे न त इंसान खे जीअण जो रस्तो मिली वेंदो। हाजी साहब हंसाए छॾियो आहे। काॾे थो वञी न पुछा न का छा ईअं पियो वञे। हेडमास्टर साहब जो कमु आहे। साहब जो मना थियल आहे।
हेडमास्टर साहब में कम आहे। हू आहे पढ़ियल लिखियल माण्हू। मूंखे हिकिड़ा 3 सुवाल उन्हनि जी पुछा करणी आहे। हू पढ़ियो लिखियो माण्हू आहे, हुनखे ज़रूरु ख़बर हूंदी। कहिड़ा सुवाल आहिनि पहिरियां मूंखे ॿुधा ख़बर पवे। तूं सुवालनि जा जवाब ॾींदे? या बिल्कुलु ईंदो तव्हां पुछा कयो। चङो पोइ ॿुध। बाबा हल मूंखे कोन था अचनि हल। पर अजीब माण्हू मूंखां पुछा बि कई सुवाल कहिड़ा आहिनि हीअं हूअं हाणे वरी चवंदो ख़बर बि कोन्हे। न हुई ख़बर पोइ हरू भरू हेडमास्टर लभे कोन वती न मुंहिंजो टाइम ज़ाया कंदो। मूंखे न आहे ख़बर बसि फ़िलहाल वञ। अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू अची कंध में था पवनि। हेडमास्टर साहब आहे ई कोन। ही तो मवाली हिनने कहिड़ी ख़बर मुंहिंजे सवाल जी। आउं बि टेरा सोचे सोचे चरियो थी वियो। ही मूंखे छा ॿुधाईंदा सवाल जी? उस्ताद ही वरी नवा मरा केरा भाऊ। यारे इन गोठ जो तो कोन तो लगे तो पंहिंजे गोठ जो कोने बाबला परदेसी तो लगे। वदा ओ भाऊ लाती हेदा हेदा बाबला हेदा। जी हुकुम कयो। संगत हेदा ज बाबा वे असां सां बाबा वो परदेसी तो लगी हाँ कोई बाबा को दस को पतो घुर्जई तो बाबा असां हाज़िर आहियूं बाबूआ। न न कुझु न आहे पुछो। बाबल इहो वरी छा चए? न न कुझु न आहे पुछो। हिननि खे कहिड़ा मुंहिंजे सवाल खे जवाब। बाबल हाणे वञो ज़ूटड़ो बाबल थक इलाही पवंदी आहे सुल। थक लही पवंदा या पंहिंजा त ठक लाहियो। पतो त छूट न आहे खेड़ खाईंदा थक था। वलो नाराज़ तो नाराज़ पियो लॻे। अलाए कहिड़ी परेशानी हुअसि बाबला। हा उस्ताद मूंखे बि परेशान पे लॻो। परेशानी ॿुधाई बि कोन ख़बर अथई। सूटड़ो हणे हा त परेशानियूं ख़तम। परेशानी ॿुधाया त असुल मसलो इहे हल करे ॾियांसि हा। हा उस्ताद पीए हा त सभु परेशानियूं ख़तम थी वञनि छा। पर दाही पीअंदा बि त नसीबार न। केर मुसाई परदेसी पियो लॻी। तॾहिं हाजी हुसैन बशकी जे ॻोठ जो मूंखे कंहिं वॾे सियाणे माण्हू जी तलाश आहे। मूंखे हुन खां 3 हिकिड़ा सुवाल पुछणा। बाबा बि इन जे सुवालनि जा जवाब मां थो ॾियां। मुंहिंजा सुवाल ॾुखिया अथव। तव्हां सुवालनि जा जवाब ॾेई सघंदव? हा हा मां ऐं मुंहिंजो बाबो वॾा दाना आहियूं। पर वरी बि ॿुधायां न। अलाए किथां जो बलम अची कंध में लॻण चरिया चरिया अची था कस ते बीह। बाबा असां पे सम्झो त सवला सवाल पुछंदो पर ही त ॾुखिया बि सवाल ॾे। अलाए कहिड़ो माण्हू आई त असांखे त उमेद हुई त इनाम मिलंदो पर ही त ॾुखिया सवाल ॾिनी। बाबा मूंखे त लॻे थो जुमे ते हिन जो कर्ज़ हूंदई। न बाबा
ही जुमे जो कर्ज़ी हूंदी जेको भॻो आहे हिन ते जुमे जो कर्ज़ अथई जुमे जो नालो थो ॿुधे टहे थो बाबा जुमे ते हिन जो कर्ज़ आहे बाबा जुमे जो कर्ज़ी आहे बाबा मूंखे बि भुलाए थो जी तोखे बि इहो चरियो करे वियो आहे हा बाबा लॻे ईअं थो मूंखे बि चरियो करे छॾियो अथव हाणे फ़क़ीर जो धूल वञी पाए हल पाण हलूं हलूं पाण असांखे चरियो करे छॾियो अथसि नंढड़ा ओ नंढड़ा हेॾा अच। माना ढेड़ो तो तो खेल ॾिसण में अचां हां हां अयूब खान जी हुकूमत दी याद है जालक दी याद है मैं तो नंढड़ा पे लगता इंगे चबा हाणे अबा विड़ी छो थो मां इहो तो पुछी हिते को फ़कीर वकीर आहे या छा वाह आहे बिल्कुल है उनल शाह बुखारी है हा तो इहे सही ॿुधा न बाक़ी विड़ी बियो हरू भरू ना बाबा मां वेड़ा कोन तो तू भी इखलाक सां पुछी है ना यकी बस लाट लांदा ते ने ढड़ा तो मने ढड़ा दिखी ना था तैं जितले तो मेरे नंढड़े बच्चे न ए तू पे आखे ने ढड़ा तैं जितले मेरे पुत्र न बा तू मेरे को ढड़ा लाती आनी यका तू आप बाल है या मैं जवाना अन पुत्र न मेरे तू मेरे को बाल बाल पे आखे 70 साल में उम्र है अरे जी आजू अलाए केड़ियूं केड़ियूं मुसीबतूं कंध में अचो पवन तू सा आप पवल में को आखे जो गलावण दा आवे कोन वड्या नाल वते नंढड़ा आखे रे ठीक है बात आने वाली सेटा हिन कोठ जायो हाँ बाबा हाँ मान कोठ जो चङो मुड़स पे आया ही ज़मीन में मौजूद है ना ऐं जेको आहे सो तोखे छा घुर्जे हुकम कर अच्छा हितां जा ज़मींदार बि आहियो पोइ त तव्हांजो वॾो ज़हन हूंदो तव्हांखे ख़बर हूंदी इन सवालनि जी मुंहिंजा सवाल निकिड़ा हिननि जो जवाबु ॾियो हाँ हाँ असांखे ॿियनि सवालनि में ख़बर न आहे हाजी साहब वाह जो पास अजीब किस्म जा माण्हू आहिनि कहिड़ा वतन सवाल पुछा कंदा बाबा हे केर हो रुगो सवाल पे पूछे उस्ताद हो छा न बाबा न मूंखे थी लॻे थो नओं चरियो थिए पियो फ़कीर तोखे मुंहिंजी हालत ॾिसी रहम कोन थो अचे अञा तूं टहकदो अजीब माण्हू मां तोखे सुञाणा थो त तुंहिंजे टिनी सवालनि जा जवाब मूं वटि आहिनि तूं सही जाइ ते पहुतो आहीं मुंहिंजी तोखे टिनी सवालनि जा जवाब मां ॾींदुसि
फ़कीर साईं तूं मूंखे कीअं सुञातो मां टिनि सवालनि जे जवाब ॾियण निकितो पर फ़कीर साईं हीअ त उहा ई मुंडी आहे जेका हाजी साहब जे अक्सर हथ में हूंदी आहे हीअ तव्हां वटि कीअं आई हाँ हीअ उहा ई मुंडी आहे बदकिस्मतीअ सां मां बि हाजी साहब जो मुंशी हुयुसि ऐं मूं बि इहा ई ग़लती कई जो हाजी साहब सां शर्त लॻाए वेठुसि ऐं उन जो नतीजो ॾिसी थो छा फ़कीर साईं तूं उन टिनि सवालनि जा जवाब न ॾेई सघे न मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हुयो मूं हाजी साहब जे सवालनि जा जवाब ॻोल्हे लधा ऐं मूं हाजी साहब खे उहे ॿुधाया बि पोइ फ़कीर साईं पोइ छा थियो पोइ हाजी साहब वाइदे मुताबिक़ पंहिंजी मिल्कियत जो अधु हिसो मुंहिंजे नाले लिखियो पर मूं हुनजी मिल्कियत खे थुॾा हणी हाजी साहब जी हवेली खे छॾे हलियो आयुसि ऐं हाणे मां ऐं मुंहिंजो कुतो ॾाढी सुकून जी ज़िंदगी गुज़ारे रहिया छा फ़कीर साईं तव्हां मूं ते छा महिरबानी कंदव मूंखे इन टिनि सवालनि जा जवाब ॿुधायो जी मुंहिंजी ज़िंदगी बि बची वञे ऐं मुंहिंजो मुस्तक़बिल बि ठही वञे मां तोखे इन सवालनि जा जवाब टे सवाल जे जवाब लाइ तोखे क़ीमत अदा करणी हाँ हाँ ॿुधायो फ़कीर साईं घणी क़ीमत घुरिजे तव्हांखे करे छा जी अञा ॿ सवाल त ॿुध न पोइ टे सवाल जो सोच ॿुध मुंशी इंसान जे ज़िंदगीअ जी सभ खां वॾी सचाई मौत आहे मौत इंसान कहिड़ो बि हुजे किथे बि हुजे मौत खां हरगिज़ बची न ॿुध ॿिए सवाल जो जवाब मुंशी इंसान जी ज़िंदगीअ जी सभ खां वॾो धोखो ज़िंदगी आहे जंहिंखे असां दाइमी ज़िंदगी सम्झी हुन जे धोखे में अची मौत खे विसारे था फ़कीर साईं जल्दी टे सवाल जो शर्त ॿुधायो तव्हां शर्त कहिड़ो आहे त कड़कड़ीअ थी मुंशी ॾाढो बेसब्रो आहे अञा त सिज बीठो आहे राति वञी हाजी साहब खे सवालनि जा जवाब ॿुधाइजांइ फ़कीर साईं मां तव्हांखे हथ थो ॿधां जल्दी टे सवाल जो जवाब ॿुधायो छो त मूं वटि वक़्तु तमामु घटि आहे चकर कहिड़ी थी मुंशी ॿुधायां थो टे सवाल टे सवाल जो जवाब ॿुधाइण खां पहिरीं टे सवाल ॿुधाइण जो शर्त इहो अथई कुते जो लुबियल खीर पी तूं ॿुधाईंदुसि जवाब इहो कहिड़ो वाया चयो मां इहो हरगिज़ न पीअंदुसि तूं शर्त को ॿियो ॿुधाए तुंहिंजी मर्ज़ी भले हलियो वञ ॿिनि सवालनि जा जवाब मूं तोखे मुफ़्त में ॿुधाया मुंशी टे सवाल जे जवाब जे लाइ तोखे ही खीर कुते जो लुकियल खीर पीअणो पवंदो हलियो वञ भली वॾी वॾेरे जी गोली जो शिकार थी सोचे वठ किथे ईअं न थिए जो मुंहिंजो ख़्यालु मटिजी वञे मां तोखे टे सवाल जो जवाब न ॿुधाए सघां छा थो सोची मुंशी या ॾियां खीर वापसि कुते खे
जवाब इहो ई तो हुयो तुझे टे सवाल जी मुंहिंजा साईं इंसान जे सभ खां वॾे में वॾी कमज़ोरी लालच जेका इंसान खे कुत्ते जो डुबियल खीर पीअण जे लाइ मजबूर कंदी आहे उहा लालच इहो आहे तुंहिंजे टे सवाल जो जवाब ऐं इहो ई सच आहे जे मूंखे हाजी साहब जी अधु मिल्कियत खे लत हणी ग़रीबाणे घर में रहण ते मजबूर कयो मूंखे ख़बर पइजी वई त मां जीअं ज़िंदगी जी सचाई खे विसारे वेंदुसि तीअं मां मौत जे वेझो ईंदो वेंदुसि ऐं मां जेतिरो मौत खे फ़रामोश कंदो रहंदुसि ओतिरो ई मां बेगर्दीअ जी लालच जी धुबड़ में फासंदो वेंदुसि ऐं पोइ मूंखे इन धुबड़ में इन गलीज़ धुबड़ में साह खणण जे लाइ मूंखे रोज़ कुत्ते जो लुबियल खीर पियो उन लाइ मुंहिंजो मशवरो आहे त ज़िंदगी जी टिनी हक़ीक़तुनि खे सम्झ पोइ तुंहिंजी ज़िंदगी आसान थी कहिड़ा पंहिंजा हाल करे छॾिया अथई बसि यार हाजी साहब मूंखे वॾे इम्तिहान में विझी छॾियो पर पोइ बि अलाह जो शुक्र आहे तोखे त ख़बर आहे हाजी साहब मूंखां सुवाल पुछिया हुआ ऐं उन सवालनि जा जवाब मां खणी आयो हवा हाजी साहब अचे थो तूं बि इंतज़ारु कर ॿ टे मिंट अचण वारो आहे हा हली वियो
जेका इंसान खे कुत्ते जो लुबियल खीर पीअण जे लाइ मजबूर कंदी आहे उहा लालच आहे, लालच। मुंशी दे खबर मुझे सवालन जा जवाब गोले आए या चवा असगर खे हणी गोली करे पूरो। मां सवालनि जा जवाब ॻोल्हे आयो आहियां। हाँ तो पोइ ॿुधा मुंहिंजे सवालनि जा जवाब। तव्हांजे पहिरें सवाल जो जवाब इहो आहे त हे वठ मां पंहिंजे वाइदे मुताबिक़ अधु मिल्कियत तुंहिंजे नाले ते मूं करे छॾी आहे। मुंशी हाणे तूं वञी सघीं थो। ठीकु आहे मां हलां। जेका इंसान खे कुत्ते जो डुबियल खीर पीअण ते मजबूर कंदी आहे। मुंशी असगर सही मुंशी खे छा थी वियो आहे? मुंशी तो गुज़ारे हो साईं। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असांखे बेकॾहिं कंहिं जाइ ते वेही ज़िंदगीअ जे उन्हनि सवालनि ते ज़रूर गौर करणो पवंदो। हाँ असांखे सोचणु घुरिजे त किथे असीं ज़िंदगीअ जे अहिड़े धोखे में अची लालच जे पुठियां नथा भॼंदा वञूं। किथे असीं मौत खे विसारे त न वेठा आहियूं। किथे असीं इन ड्रामे जा मुंशी त न आहियूं। मूंखे यकीन आहे त असां जंहिं ॾींहुं इहो सम्झी छॾियो त असां कलीज़ प्यालीअ जे खीर खां बाला तरंदासीं। Ah